मुखे इहा त ख़बर हुई त वडेर का ॿार टरड़ा हूंदा आहिनि, पर अॼु अंदाज़ो थियो त केतिरा टरड़ा हूंदा आहिनि। हाय हाय वाह, तुंहिंजो आवाज़ त सफ़ा बांसुरी जे सुरनि जहिड़ो आहे। मुंहिंजो आवाज़ कहिड़ो बि हुजे, पर तुंहिंजी इन बदइखलाक़ी जो बाबा साईं खान बहादुर खां ज़रूर फ़ैसिलो वठंदो। नंढा रईस, चांडू की शाह मुराद रईस जी धीउ आहे। ओहो, मूंखां त ग़लती थी वई, पर इहो बि सुठो थियो जो तो हिन जो नालो ॿुधाए छॾियो, चांडोकी। सुठो थियो जो ही शाह मुराद जी धीउ आहे। पोइ बस मां बाबा खे चवां थो पंहिंजे पीउ सां ॻाल्हाए ऐं मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि करे। तोसां मुंहिंजी जुती बि शादी न करे। इहो त वक़्तु ॿुधाईंदो।